भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की श्रीमद् भगवत गीता की। श्री शंकर भगवान चवंता माता पार्वती खे त हे देवी, हाणे मां 6 अध्याय जो महात्म ॿुधायां थो, जंहिंखे ॿुधण वारे मनुष्यनि लाइ मुक्ति ॼण हथ जी तिरीअ ते रखियल शइ वांगुरु थींदी आहे। समझो था, यानी मुक्ति एडी सरलता से मिलंदी आहे गीता जे द्वारा। ध्यान ॾेई प्रसंग ॿुधो। घटना गोदावरी नदीअ जे किनारे पैठण नाले हिकिड़ो वॾो नगर आहे, जिते मां पिपलेश जे नाले सां मशहूर आहियां। उन्हीअ नगर में जान श्रुति नाले हिकिड़ो राजा रहंदो हो, जेको उतां जी प्रजा खे ॾाढो प्यारो हो। उन जो प्रताप सिज जे तेज वांगुरु लॻंदो हुयो। रोज थियण वारे यज्ञ जे धुएं सां नंदन वन जा कल्प जा वण ईअं कारा थी पिया हुआ, ॼण राजा खे बेहिसाब दानी ॾिसी लजी थी विया हुजनि। चओ हरे राम, मिठो राम, सुठो राम, प्यारो राम, न्यारो राम, हरे राम, सीता राम, राधे श्याम। जय श्री कृष्ण। राजा जो नालो छा हो भाई? जान श्रुति। ॾाढो धर्मात्मा, एडा एडा यज्ञ हवन कंदो हो, वण कारा थी विया वॾा वॾा नंदन वन जा, ॼण लजायमान थी विया हुजनि। उन्हनि जे यज्ञ खां प्राप्त रसीले भोजन जे करे देवता भी कॾहिं पैठण शहर के छॾे ॿाहिरि कोन वेंदा हुआ। यज्ञनि में निवास थींदो आहे न देवताउनि जो, जिन जिन खे आहुति ॾिबियुनि उहे देवता ग्रहण कंदा आहिनि। त विधिवत श्रद्धा सां जेके यज्ञ कया वेंदा आहिनि त देवता ज़रूर उते पहुचंदा आहिनि, वरदान ॾींदा आहिनि ऐं आसीस ॾींदा आहिनि। संदसि दान जे महल छॾियल जल जी धार, चओ हरे राम, प्रताप रूपी तेज ऐं यज्ञ जे धुएं सां भरिजी बादल ठीक वक्त ते बरसात वसाईंदा हुआ। सुठे नेमन जो हर हंध प्रचार थींदो हो। हिक दफ़े राजा जे दान तप यज्ञ ऐं प्रजा जी पालना सां खुश थी स्वर्ग जा देवता राजा खे वरदान ॾियण आया। हू सुहिणे हंसन जो रूप धारे पंहिंजा पर लोॾाईंदा आकाश मार्ग में हलण लॻा। हू उॾंदे उॾंदे पाण में ॻाल्हाईंदा बि पिया वञनि। तॾहिं उन्हनि मंझां भद्राश्व आदिक 2-3 हंस तकड़ा उॾामी अॻिते निकिरी विया। तॾहिं पुठियां वारे हंसनि उन्हनि खे चयो त हे भद्राश्व, तव्हां तकड़ा अॻिते छो थी वियव? हीअ वाट ॾाढी ॾुखी आहे, तंहिं करे असां सभिनी खे गॾु हलणु घुर्जे। छा तव्हांखे साम्हूं पुञ जी मूरत राजा जान श्रुतीअ जो तेज तमामु घणे सोझरे रूप में ॾिसणु नथो अचे? एॾो तेज अची वियो राजा में। पुठियां वारे हंसनि जा अहिड़ा वचन ॿुधी, हंस केर हुया उहे? कौन रहे हंस आजाद? अमन। देवता हंस बने रहे, भेष बदल के आए थे, सब देवता थे, हंस बन के आए थे उड़कर। हरे राम। पुठियां वारे हंसनि जा अहिड़ा वचन ॿुधी अॻियां वारा हंस खिली पिया ऐं वॾे आवाज सां उन्हनि जी ॻाल्हि खे ध्यान न ॾींदे चवण लॻा त भाउ, छा हिन राजा
जान श्रुतीअ जो तेज ब्रह्मवादी महात्मा दैक मुनीअ जे तेज खां बि वधीक आहे। अरे त नई ॻाल्हि थी वई, मतलब इन खां बि वधीक तेज वारो कोई महात्मा आहे, उनजो नालो आहे दैक मुनि। दैक क कृष्ण का। हंसन जी ये ॻाल्हियूं ॿुधी राजा जान श्रुतीअ बि ये सभु ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं देवताउनि जूं। तॾहिं राजा मन में वीचार कयो त मूंखां तंहिंजो पुण्य वॾो हूंदो, तॾहिं हंस उन जी वॾाई था कनि। दिल में ख्याल कयई त अहिड़े महात्मा जो दर्शन कजे। राजा रथ घुराए सवार थियो, पहिरियां बनारस श्री काशी में वञी गंगा मैया ते स्नान कयई। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे मैया। हरिद्वार गंगा मैया, त्रिपथ गामिनी ब्रह्म कमंडलिनी, जानवी गंगा, पाप नाशिनी गंगा, श्री हरि पदायनी गंगा, कल्याण कारिणी गंगा, अनंत नालायण गंगा मैया जा अनंत वडाइया। जिह चरणन ते निकती सुरसरी, शिव शंकर जटा समाई। जटा शंकरी गंगा, जटा शंकरी नाम पर्यो है, त्रिभुवन तारण आई। भजमन राम चरण सुखदाई। तो पहिरियों राजा काशी में छा कयो अची करे? गंगा जी में स्नान कयो। तहां भी घर में स्नान कयो तो बस एतिरो चवंदा कयो हर हर गंगे। त तहां खे भी घर में पंहिंजे बाथरूम में भी गंगा मैया जे स्नान जो पुण्य मिली वेंदव। चओ हरे कृष्ण, हे हरे, हरे नारायण। राजा काशी पहुता, गंगा मैया में स्नान करे। चवंदा आहिनि नाम दान, पोइ दान कयूं, स्नान पुण्य कयूं। वरी भगवान शिव शंकर जो दर्शन कयूं। चओ हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। लोकन खां पुछियाऊं त हिते कोई दैक महात्मा भी आहे छा? लोकन चयो त कोन आहे। तॾहिं राजा ॾखण देश ॾे वियो, द्वारका नाथ में दर्शन कयई। बोलो द्वारिकाधीश भगवान की। द्वारिका नाथ जो दर्शन कयई, स्नान कयई। लोकन खां पुछाई त हिते कोई दैक मुनि भी आहे? तिन चयो त कोन आहे। तॾहिं राजा वरी पश्चिम दिशा में वियो ऐं जिते जिते तीर्थन ते वियो उते उते स्नान दान करे, पुण्य करे, दर्शन करे, माण्हुनि खां पुछंदे ते वियो त कोई दैक महात्मा आहे। नेठ राजा वरी उत्तर दिशा ॾे रवानो थियो। बद्री नारायण जो दर्शन कयई। बोलो बद्री नारायण भगवान। आहिनि भाई उत्तराखंड में हिनमहिल भी बद्रीनाथ, हिनमहिल भी नर नारायण भगवान उते तपस्या करे रहा तव। चओ हरे राम। पर हिनमहिल न वञी सघंदो, उते बर्फ जा पहाड़ जमिया हूंदव, हा न? हिनमहिल त बर्फ जमी वई हूंदव। पोइ गर्मीअ में घुमी अचजो भले, ठीकु आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बद्री नारायण जो दर्शन करे अॻिते हलियो त राजा जो रथ अॻिते हले ई कोन, रथ भी रहियो। तॾहिं राजा चयो त मूं सॼी धरतीअ खे परिक्रमा ॾिनी आहे, पर कंहिं जॻह ते मुंहिंजो रथ कोन अटकियो आहे। हिते कोई वॾे पुण्य वारो महात्मा रहे थो। कोई वॾा वॾा सिद्ध संत महात्मा रहंदा आहिनि न,
तंहिंजे करे उहा गाॾी भी रहंदी आहे उते। पोइ उन्हनि जे दर्शन वचन सां आशीर्वाद थींदो आहे, लाभ मिलंदो आहे। राजा जो रथ भी रहियो, राजा सम्झियो, रथ तां लथो, अॻिते हलियो, छा थो ॾिसे, पर्वत में हिकिड़ी गुफ़ा आहे। हिकिड़ी गुफ़ा जे अंदरि उन जे वियो त ॾिठई हिकिड़ो साधु वेठो आहे। उन साधु में तेज पियो बरके, तेजस्वी। पुछण ते ॼाण पई त हिननि जो ई नालो छा आहे, श्री दैक मुनि। बोलो दैक महाराज की। तॾहिं राजा मुनिअ खे दंडवत कई, डंडे वांगुरु सुम्ही करे जीअं भगवान खे वंदना कई वेंदी आहे, तीअं उन संत खे वंदना कई, हथ जोड़े स्तुति कई। इहो चइबो आहे सत्संग, इहो चइबो आहे ज्ञान, इहो चइबो आहे निवृत जो व्यवहार। न त माण्हू इन में बि कॉम्पिटिशन कंदा आहिनि, माखो वॾो कहिड़ा पंज क्या हूंदई, असां छा ॼाणूं, ॾिसूं था, पहिरियों मां परीक्षा वठंदोमांसि। ईअं न, श्रद्धा जागी कि कोई वॾो आहे, वधीक पुण्य करण वारो, वधीक भक्ति करण वारो आहे। डंडे वांगुरु लेटी करे, जबकि राजा हो ऐं संत हो, राजा में केॾो अभिमान हूंदो आहे। पर हेड़ा निर्मल राजा थिया आहिनि, महात्मा राज ऋषि, डंडे वांगुरु किरी करे प्रणाम कयो, निवृत रखी हथ जोड़े करे महात्मा जी स्तुति कई आहे। हे गोस्वामी, तव्हांजे दर्शन करण सां मुंहिंजो कल्याण थियो। तॾहिं दैक मुनि प्रसन्न थी राजा जो सत्कार कयो। उहे बि पहुतल महात्मा हुया, अंतर्यामी समझिया त हे पृथ्वीपति, तूं चारई धाम तीर्थ परसण वारो आ न। चओ हरे राम। यानी चारई धाम करे आयो न, तीर्थ करे आयो धरतीअ जा, धर्म साधना करण वारो आहीं। राजा मुनिअ खां पुछो त तव्हांजो तेज कंहिंजे बल करे एॾो महान आहे। मुनिअ चयो त हे राजा, मां त कोई दान पुण्य कोन कयो आहे, फ़क़ति श्री गीता जे 6 अध्याय जो पाठ कंदो आहियां। चओ हरे कृष्ण। हाणे जंहिं राजा हवन करे करे देवताउनि खे काबूअ में करे छॾियो, वश में, देवता हंस ठही पिया उॾामन, उन खां बि वधीक तेज कंहिंजो हुयो भाई, दैक महात्मा जो। वो छा कंदो हो, रोज 6 अध्याय जो पाठ करंदो, यानी रोज 6 अध्याय पढ़ंदो हो गीता जो। मां त कोई दान पुण्य कोन कयो आहे महाराज, मां त केवल गीता जे 6 अध्याय जो पाठ कंदो आहियां, सोई उन जो प्रताप आहे। इहो ॿुधी राजा पंहिंजे पुट खे घुराए चयो त पुट, अॼु खां वठी तूं राज कर। मां राज बि छॾियो। छो बाबा? हा, मां तीर्थन ते रहंदुसि, हाणे गीता जो अमृत पीअणो आहे। चओ हरे गोविंद, हरे गीता। तमाम बुद्धिमान कुल वारे राजा जान श्रुति जतन करे महात्मा दैक खां गीता जे 6 अध्याय जो ज्ञान प्राप्त कयो, यानी उन जो अर्थ समझो, भाव समझो ऐं हृदय में धारण कयो ऐं अभ्यास कयो, रोज रोज पढ़ी करे, जैसा उनखे मोक्ष जी प्राप्ति थी। होॾां महात्मा दैक मुनि भी भगवान माणिकेश्वर जे अॻियां मोक्ष ॾियण वारे श्री गीता जे 6 अध्याय जो पाठ कंदे सुख सां रहण लॻो। चओ हरे राम, हरे कृष्ण। जेको माण्हू सदाई श्री गीता जे 6 अध्याय जो पाठ कंदो आहे, सो भगवान श्री विष्णुअ जे स्वरूप खे प्राप्त थींदो आहे, उन में भी कोई शक न आहे। हे देवी, ही 6 अध्याय जो महात्म मूं चयो सो तू ॿुधो। बोलो गौरी शंकर भगवान की। ॾिसो, केवल 6 अध्याय जो